नाज़रीन, गंबट में ॻोरारी औरतुनि जे तिबी मुआइने ऐं औरतुनि जी बीमारियुनि जे इलाज लाइ गिम्स अस्पताल में 60 बिस्तरनि ते ॿधल जदीद क़िस्म जी मशीनरी जी सहूलियतुनि सां बीबी फातिमा मैटरनिटी होम ऐं हाइब्रिड कार्ड कैथराइज़ेशन लैब जो इफ़्तिताह कयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। गंबट में ॻोढ़ारी औरत जे चकास तिबी मुआइने ऐं औरतुनि जे बीमारी जे इलाज लाइ गिम्स अस्पताल में 60 बेडनि ते मुश्तमिल जदीद मशीनरी जी सहूलियतुनि सां औरतुनि जे वहम कराइण लाइ बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा मैटरनिटी होम ऐं हाइब्रिड कार्डिक कैथराइज़ेशन लैब जो इफ़्तिताह सूबाई वज़ीर सिहत सिंध अज़रा पीचुओ कयो ऐं डॉक्टर अज़रा पीचुओ पारां गिम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ खे सिहत जे शोबे में शानदार ख़िज़मतूं सरंजाम ॾियण ते खिराज़ तहसीन पेश कयो ऐं गिम्स अस्पताल जे मुख़्तलिफ़ सिहत जे शोबनि जो अमलदारनि सां गॾिजी दौरो पिणु कयो। इन मौक़े ते हेल्थ मिनिस्टर डॉक्टर अज़रा पीचुओ, गिम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी, हेड ऑफ डिपार्टमेंट गायनी प्रोफेसर डॉक्टर रज़िया बहादुर खेड़ो, एडिशनल MS डॉक्टर माजिद अली मंगी, डॉक्टर कांताबाई आहूजा, असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर सानिया, DC खैरपुर राजा तारिक चांडियो ऐं ॿियनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त क्लास फैसिलिटीज़ हैं और इसमें जो है भट्टी साहब को अप्रिशिएट करते हैं कि उन्होंने बहुत आगे चल के काम किया है। सिंध गवर्नमेंट ने इन्हें बहुत सपोर्ट किया है और इंशाल्लाह आगे भी चल के सपोर्ट करें। गंबट के इलाके में सिर्फ गायनी नहीं हुआ है, हेमेटोलॉजी यूनिट्स जो है वो भी हुए हैं, बोन मैरो ट्रांसप्लांट का यूनिट भी हुआ है। जेके मदर्स आहिनि माउ ॿार जेको आहे वॾो सा आहे छो त औरतुनि जो तादादु जेको आहे लॻभॻि मर्दनि जे बराबरि आहे। उनखे ज़ाहिर आहे हेल्थ फैसिलिटीज़ घुरिजे ऐं जॾहिं प्रेगनेंसी थींदी आहे त उन में काफ़ी कॉम्प्लिकेशन थींदियूं आहिनि बिफोर बि पोइ आफ्टर डिलीवरी बि। सो वॾो बेनिफिट आहे लड़के जो ऐं ख़ासि तौर खैरपुर डिस्ट्रिक्ट लकी आहे त इन एरिया में अहिड़ा सिस्टम्स आहिनि हेल्थ जा, आई हुजे, लिवर हुजे, किडनी हुजे, ब्लड हुजे, कार्डियोलॉजी हुजे, जेको बि आहे हर सिस्टम असां वटि अवेलेबल आहे। It is a very benefited hospital for the persons because we are having all the advanced facilities. We have 2 labor room. One labor room is for the normal delivery persons and the second labor room is for any complicated persons like the patient who come with the fits, मेरा मतलब है eclampsia. We are saying हम अवां उनके eclampsia यानी दौरन जी बीमारी चवंदा आहियूं ऐं ख़ासि तौर पे पेशेंट जो हूंदा आहिनि जो कि ब्लीडिंग सां हूंदा आहिनि त हुननि जे लाइ असां ॿियो लेबर रूम हिकिड़ो ठारायो आहे। असां मुंहिंजे ख़्याल में 100 जो 100% फ़ाइदो थियणु खपे, छो जो इन खां अॻु में जेको इर्द गिर्द जा इलाइक़ा हूंदा हुया उन्हनि में एॾी सहूलियतूं न हूंदियूं हुयूं। खोड़ टाइम त पेशेंट इहे सहूलियतूं वठण ताईं पहुची न सघंदा हुआ, वीचारा रस्ते में ई हलिया वेंदा हुआ। जी बिल्कुलु, असां वटि हिते नंबर ऑफ़ कंसल्टेंट्स आहिनि, ख़ासि करे उन जे करे जेके पेरीफ्री में जेके माण्हू मेडिकल ऑफिसर्स से हिकिड़ी बेसिक ट्रीटमेंट वठनि था ऐं बाद में जॾहिं उन्हनि खे कुझु प्रॉब्लम्स थियनि था त गंबट जहिड़े हिकिड़े स्मॉल सिटी में उन्हनि खे एतिरी सुठी फैसिलिटी मिली आहे त उहे कंसल्टेंट्स में इवन प्रोफेसर्स जेके उन्हनि खे सुठे तरीक़े सां ट्रीट करे सघनि थियूं। ॿारनि जे लाइ जिते बेसिक फैसिलिटीज़ बि न हूंदियूं आहिनि उन जे जाइ ते असांखे हिते वेंटिलेटर्स अवेलेबल आहिनि। हिते इवन लेप्रोस्कोपी सर्जरी हाणे हिते स्टार्ट थियण वारी आहे ऐं हिते सिजेरियन सेक्शन, नॉर्मल डिलीवरी, हर प्रोसीजर हिते कयो वेंदो आहे। इवन इंटरवेंशनल रेडियोलॉजिस्ट असां वटि अवेलेबल आहिनि। पूरी एंटीरियर सिंध जे लाइ हिते C सेक्शन, नॉर्मल डिलीवरी, हिस्टेक्टॉमी, ॿिया फिब्राइड जा केस, गायनी जो जेको बि प्रॉब्लम आहे तक़रीबन हिन एरिया जे माण्हुनि खे या किथे वञण जी ज़रूरत इंशाअल्लाह ताला पवंदी ई कान। वी आर लकी के डॉक्टर भट्टी साहब जहिड़े शख़्सियत आहिनि जंहिं अहिड़ो ज़बरदस्त इदारो क़ाइमु कयो आहे ऐं वी आर थैंकफुल टू गवर्नमेंट ऑफ सिंध आल्सो के जिन जी जेका शफ़क़त में ई सॼी शयूं हलनि थियूं पियूं। त अनफॉर्चुनेटली असांजी औरतुनि जो उहो ख़्यालु नथो रखियो वञे घरनि में जेको रखणु घुरिजे। ड्यूरिंग प्रेगनेंसी जेको आहे सो उन्हनि जे जेके टुकनि जो कंप्लीट हिकिड़ो शेड्यूल आहे उनखे फॉलो करणु। जीअं त नाज़रीन गिम्स हॉस्पिटल में बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे नाले सां हिकु मैटरनिटी होम जो इफ़्तिताह पिणु थियो आहे। हीअ 60 बेडनि ते मुश्तमिल ही जेको यूनिट आहे इन सां जेको आहे बेपोच ऐं ग़रीब ऐं पसगीरदाई जा जेके माण्हू आहिनि, औरतूं आहिनि, उन्हनि खे पिणु जेको आहे फ़ाइदो थींदो। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबट।